माण्हुनि सां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते नाजाइज़ नाइंसाफ़ी थियनि पई थी, उनजे ख़िलाफ़ु असांजो बीठा आहियूं त सरकारी इदारा छो एतिरा बेलगाम थिया आहिनि। असांजे सिंधियुनि माण्हुनि सां नाजाइज़ी असांखे अक़लियत में तब्दील करण जे लाइ हिननि मतिलबु मिलानत जोड़ी आहे जेका असां कामयाबु करणु न ॾींदासीं। धरती बि असांजी, मुल्क बि असांजो ऐं नाजाइज़ी बि असां सां इनशाअल्लाह हीअ असांजी जदोजहद जारी रहंदी जेसिताईं सिरी में साहु आहे। असां सिंधी माण्हू पंहिंजा हक़ वारस आहियूं, हिन सिंध जा ऐं हक़नि जे लाइ लड़ंदा रहंदा। इंसाफ़ ॾियारण जे लाइ परे परे खां दोस्त हिते जमा थिया आहियूं ऐं हिन हुकूमत खां असां मुतालबो था करियूं त आख़िर असां केसि ताईं बार बार रहंदासीं ऐं असांखे इंसाफ़ छो उन्हनि जो भी ओड़ी तरह घेराव कयो वञे। सभिनी खां अदालती मोर्चो हुजे, सहाफ़ती मोर्चो हुजे, क़ौम परस्ती मोर्चो हुजे, यानी को अहिड़ो कानून न हुजे जंहिंसां कातिल वधीक बची सघनि। मूंसां इमामदीन साकी साईं जमाल जो ऐं ॿी संगत कुझु ॾींहं अॻु रियाज़ ऐं उन शेर खे तकलीफ़ मिलंदी तमामु पसंदि पंहिंजा हुआ त जेकॾहिं कराची में को रांझाणी बेदर्दी सां गोलियुनि जो फार करे हो त सॼी सिंध कातिल नवीन शाह जे ख़िलाफ़ उथी खड़ो थिए थी। एहतजाज मुसलसल 8 महीननि खां जेको आहे ऐं तव्हां मीडिया वारा शाहिद आहियो, गवाह आहियो। असां हर पंहिंजे ज़िले जे हेडक्वार्टर ते 8 महीननि खां मुसलसल एहतजाज कयूं था, पर इंसाफ़ नथो मिले। उन इंसाफ़ जे लाइ असांजे हिते प्रेस क्लब कराची ते बीठा आहियूं। असां आला इदारनि खां, पुलिस खां, सिंध गवर्नमेंट खां इहो मुतालबो कयूं था त कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। छा कातिल एॾा जेके आहिनि पंहिंजो ताक़तवर आहिनि जो 8 महीननि ताईं उहे त कातिल न गिरफ़्तार कया। उनखां पोइ असांजो दोस्त जेको आहे कोटड़ी में शहीद कयो आहे, उनजा कातिल गिरफ़्तार न कया आहिनि। उनखां पोइ ठुल में जेको आहे दोस्तनि सां पुलिस जी जेका आहे ॾाढाई, हिननि सभिनी जे ख़िलाफ़ु असां अॼु कराची प्रेस क्लब ते तव्हांजे साम्हूं एहतजाज ते बीठा आहियूं। अगरि उन्हनि खे गिरफ़्तार न कयो त इन एहतजाज खे वधीक वधायो वेंदो तव्हां दोस्त। जेको उनखे ठुल में शहीद कयो वियो आहे मुमताज़ गोरड़ साहब, उहो जेको आहे त पंहिंजो शहीद कयो वियो आहे पंहिंजो कोटड़ी में। कातिल गिरफ़्तार न थिया आहिनि ऐं पंहिंजो कश्मीर में जेको आहे त एसी के तहत पंहिंजो मेंबरनि कारकुननि खे फ़ौजेदारनि खे लठमारी पुलिस दहशत खे पकड़े जेको आहे ज़ख़्मी हालत में घटि मथा दहशत केस सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब आवर चैनल सोच टीवी एंड प्रेस द बेल आइकन।